बख्शो से कबूल फरमाए। मुझे महबूब मदीने वारे जी सारी उम्मत जेका हुजूर जी महबत खणी हुजूर जो कलमो पढ़ी हुजूर ते ईमान खणी इन दुनिया में लड़े विया मौजूदन ॾींहं क़यामत ईंदा मौला सभिनी जी अरवान के बख्शो से कबूल फरमाए। या रब करीम खुसूसन बिलखुसूस हिन फ़कीर छुटो रहमतुल्लाह ताला अलैहि जी रूह के बख्शो से कबूल मंजूर अता फरमाए। या रब करीम इन तुझे पंहिंजे प्यारे जे पाड़े में जेके मुसलमान मर्द औरतूं नंढा वॾा ईमान वारा सुता पिया मौला उन्हनि सभिनी जी रूह के बख्शो से कबूल मंजूर फरमाए। या रब करीम इन फ़कीर जे मेले में इन फ़कीर जे काज में जंहिं बि ख़िदमत कई तामे दिर में कदमे सुख ने या रब करीम मौलूद पढ़िया मौलूद ॿुधा विया या रब करीम जंहिं बि हिन फ़कीर जे हिन उर्स शरीफ़ के मल्हाइण में पंहिंजी ताक़त ख़र्च कई या अल्लाह उनखे दीन ऐं दुनिया जूं भलायूं अता फरमाए। ऐं मुंहिंजा मालिक करीम असांखे बीमारियुनि खां बचाए या रब करीम उतनि शामतनि हादसनि आफ़तनि खां बचाए। या रब करीम असांजे वतन अज़ीज़ पाकिस्तान जो ख़ैरु फरमा उन जे मुहाफ़िज़ अफ़वाज जो ख़ैरु फरमाए हुज़ूर जे सारी उम्मत जो ख़ैरु फरमाए। या रब करीम फ़लस्तीनी जी मदद फरमाए। या रब करीम यहूदो नसारा इसराइल जे तमाम क़ुव्वतनि के शिकस्त फ़ाहिशा अता फरमाए नीस्तो नाबूद फरमाए इस्लाम ऐं मुसलमाननि जो बोल बाला फरमाए मुसलमाननि खे पाण ॿधी ऐं महबत अता फरमाए। मौला राज़ी थी असांजे दिलनि जा नेक इरादा पूरा फरमाए। या रब करीम पंहिंजे ख़ैर ऐं बरकत ऐं रहमत वारी बरसात सां असांजे थर खे साओ फरमाए। या रब करीम असांजूं ॿनियूं ॿारहं आबाद फरमाए। या रब करीम असांजा कख कलब आबाद फरमाए। ऐं मुंहिंजा मौला तूं राज़ी थी पंहिंजे हबीब जी जेके सिफ़त ऐं सना पढ़नि था मुंहिंजा मौला इन्हनि जे आवाज़नि में अञा बरकतूं अता फरमाए। या रब करीम इन्हनि जे ज़ुबाननि में तासीर अता फरमाए। या अल्लाह तुंहिंजे हबीब जूं नातूं पढ़नि था महलूद पढ़नि था इन्हनि खे मदीने जा दीदार नसीब फरमाए। या रब करीम बैतुल्लाह ॾे वाॻूं वार मौला तूं राज़ी थी असां सभिनी ते रहम ऐं करम फरमाए असांजे दिलनि जा नेक इरादा पूरा फरमाए असांजी पोयाड़ी असांजी अॻियाड़ीअ खां बहितर फरमाए। मौला असांखे ॿियनि जे मुहताजनि खां बचाए तो अल्लाह जे बारगाह में तो अल्लाह खां घुरूं था तुंहिंजे प्यारे जे वेड़े में वेही करे मुंहिंजा मौला तूं असांजे तमामु दुआनि खे क़बूलियत जो शरफ़ ऐं दर्जो अता फरमा। قال الله تبارك وتعالى في شان حبيبه الكريم مخبرا وآمرا إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما لبيك اللهم صل على سيدنا وشفينا ونبينا ومولانا محمد وعلى آله وأصحابه والبيت أجمعين سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين لا إله إلا الله محمد رسول الله।